हाणे ख़बर शामिल कंदासीं। ठटे में शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां एकता जागरता रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ तबक़नि सां वास्तो रखंदड़नि शिरकत कई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे महबूब बिरोही। जी नाज़रीन, 6 दिसंबर ते कावश ऐं केटीएन ग्रुप पारां ऐलानियल सिंध मुंहिंजी जिंद जे सरे हेठि जेको एकता जो ॾियारो मिलाइजी रहियो आहे, उते सॼी सिंध जेका आहे एकता जी सरगर्मियुनि में रुधल आहे ऐं उन हवाले सां तयारियूं जिते सॼी सिंध में ज़ोर शोर सां जारी आहिनि, उते ठटे ज़िले में बि ज़ोर शोर सां जारी तयारियुनि जो सिलसिलो जारी आहे। बघाड़ मोरी ते हिकु शानदार रैली मक़ामी ॻोठाणनि, उस्तादनि, शागिर्दनि पारां हिकु शानदार एकता जागरता रैली कढी वई आहे। हर ॾींहं ते असां इहो मञाईंदासीं ताकी असांजा जेके अजरक टोपी इहो सुञाणप आहे, असांजी 14,000 सालनि खां ई सुञाणप अचे पई, हिनखे इंशाअल्लाह ताला अॻियां वधाईंदासीं। सिंध असांजी सकाफ़ती आहे, अजरक टोपी असांजी सकाफ़ती आहे। असीं इहो पैगाम ॾियणु चाहियूं त असां हर साल सिंध सकाफ़ती रैली कढूं। सिंध मुंहिंजी अमा, सिंध मुंहिंजी अमा, तुंहिंजो दक दक चुमा, सिंध मुंहिंजी अमा, तो उपायो मूंखे, तो निभायो मूंखे, तोला बाता कयमि, तोसां नाता टिड़म, पाया टोपी टला वेड़े अजरक गुमा, सिंध मुंहिंजी अमा, सिंध मुंहिंजी अमा। जेके बि असांजूं ॿियूं ईदूं आहिनि, उन्हनि ईदनि खां वॾी ईद आहे असांजी, छो इहा असांजी सकाफ़त आहे, सुञाणप आहे, हीअ असांजी ज़िंदा हुअण जो सबूत आहे, उहा ॾाढी भरपूर तरीक़े सां हले पई। असांजे हिन जेको यूसी डूमानी जे तरफ़ां जेकी गवर्नमेंट बॉयज़ स्कूल अॻीमाणी ऐं हिते जा असांजा जेके सोशल वर्कर आहिनि ऐं जेके समाजी वर्कर आहिनि, उन खां अलावा जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि, जेके हिन चीज़ सां इंतिहाई मोहबत रखनि था त हीअ जेको आहे सो असांजे लाइ असांजी हिकिड़ी तहज़ीब आहे, हिकिड़ी सकाफ़त आहे जेका असांजे हर माण्हूअ जे अंदरि हुजे। सॼी सिंध जीअं ठटे में बि सिंध मुंहिंजी जिंद आहे जे उनवान तहत जेका एकता जो ॾियारो मिलाइजी रहियो आहे, उन हवाले सां ठटे में बि तयारियूं उरूज माणे वरितियूं आहिनि। कैमरामैन अब्बास अली शाह सां गॾु महबूब बिरोही, KTN न्यूज़, ठटो। नाज़रीन, ताणो बोला ख़ान प्रेस